या खेबरानी शाख जेका आहे इहा जेका आहे वाराबंदी में कोन्हे का असांजी हिकिड़ी नंढड़ी शाख आहे हिन ते तक़रीबन आउं सम्झां थो 12-13 जेके वाटर कोर्स आहिनि ऐं हिन में जेका आहे शेड्यूल में तक़रीबन आहे कोन हीअ हर 15 ॾींहं जेको आहे सो हिन खे बंदि कंदा आहिनि। असांजो छंछरु ॾींहुं वारो आहे हर छंछर ते जेको आहे उन ई ॾींहुं जेको आहे सो हिन खे वारो कनि था ऐं असांजो मुतालबो इहो आहे त बिराए महिरबानी करे हीअ शाख जेका खोली वञे ऐं जेको सो असां बाला ऑफिसरनि खे बि फ़ोन कयूं था, हालांकि फ़ोन खणण तयारु ई न आहे। एस जो सिराज में मणा या ज़हीर में मणा इहे फ़ोन खणण तयारु कोन्हनि। हिते आऊं टियों चोथों ॾींहुं आयो त जेको हबीबुल्ला सरेर हुन सां मिलियो हुउसि, हुन चयो बाबा हीअ असांखे जे असीं बाला ऑफिसर हुकुम न कंदो त असीं न कंदासीं। असां पुरज़ोर मुतालबो इहो था कयूं जेकॾहिं असांजो हीउ जाइज़ मसइलो हल न कयो वियो त एहतिजाजनि जेको असांखे रोड ब्लॉक करिणो पवंदो ऐं रोड ब्लॉक करण खां सवाइ मसइलो हल न थींदो। असांजा फसल सुकी रहिया आहिनि। पूरी खेबराणी माइनर जेका आहे हिन ते तव्हां ॾिसो पिया सभु नंढड़ा ज़मीनदार आहिनि, को बि 200-300 एकड़ जो ज़मीनदार कोन्हे को। जेके वॾा ज़मीनदार आहिनि उन्हनि जूं शाखूं वहनि थियूं राति जो। छा आहे तो हिते करप्शन आहे, जेके पैसनि ते 5000 रुपया जेको ॾिए थो उनजो वारो हले थो। हाणे असांजे पुछड़ में हिकिड़ो ज़मीनदार आहे जतो ई हुनजी पहुच आहे, उहो जेकॾहिं फ़ोन करे थो उन लाइ उहा शाख खुले थी, असां लाइ शाख छो नथी खुले। सो असांजो परज़ोर मुतालबो इहो ई आहे त असांखे बिराए महिरबानी करे शाख जेका आहे त खोले ॾी मुस्तक़िल खोले ॾिनी वञे त असांजा जीअं फ़सुलु बची सघनि। महिरबानी।